जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे अहिड़ी कथा थी ॿुधायां जेका ॿुधण सां 84 लख योनियुनि खां मुक्ति मिलंदी आहे। हिन कथा में श्री कृष्ण भॻवान पाण चयो आहे कि जेको बि हीअ कथा पढ़ंदो या ॿुधंदो उन जी मुक्ति निश्चित आहे। उनखे 84 लख योनियुनि खां मुक्ति मिलंदी। अचो त ॿुधूं 84 लख योनियूं कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। पाणीअ जा जीव जंतु 9 लख, पेड़ पौधा 20 लख, कीड़ा मकोड़ा 11 लख, पक्षी 10 लख, पशु 30 लख, देवता दैत्य दानव मनुष्य आदि 4 लख। इन तरह कुल योनियुनि जी संख्या 84 लख। त मनुष्य जी योनि कॾहिं मिलंदी आहे? 84 लख योनियुनि खां पोइ अंत में कर्म जे अनुसार गौ जो शरीर मिलंदो आहे, गाय माता जो शरीर मिलंदो आहे। उन खां पोइ आत्मा खे मनुष्य जी योनि मिलंदी आहे। इन खां पोइ 4 लख बार आत्मा मनुष्य जी योनिअ में जनम वठंदी आहे। इन खां पोइ उनखे पित्र या देव योनि प्राप्त थींदी आहे। हे सभी कर्मनि जे अनुसार थींदो आहे। जॾहिं आत्मा मनुष्य योनिअ में अची नीच कर्म करण लॻंदी आहे त उहा वरी नीच योनियुनि में जनम पाईंदी आहे, जंहिंखे वेद पुराणनि में दुर्गति चयो वियो आहे। इन करे असां सभिनी खे हमेशा सुठा भला कर्म करणु घुर्जनि। श्री कृष्ण भॻवान चवनि था, हिन कथा खे जेको बि पढ़ंदो या ॿुधंदो उन जी 84 लख योनियुनि खां मुक्ति थींदी। कथा हिन तरह आहे। हिकु बार यशोदा माता प्रभु श्री कृष्ण जे उलाहनि सां तंग थी छड़ी खणी श्री कृष्ण भॻवान ॾे दौड़ी। जॾहिं प्रभुअ पंहिंजी माउ खे क्रोध में ॾिठो त पंहिंजे बचाव करण लाइ भॼणु लॻो। भॼंदे भॼंदे श्री कृष्ण हिकु कुंभार ॾे वञी पहुतो। कुंभार त पंहिंजी मिटीअ जे घड़ा ठाहिण में व्यस्त हुयो। लेकिन जीअं कुंभार जी नज़र श्री कृष्ण ते पई त हू ॾाढो ख़ुशि थी वियो, प्रसन्न थी वियो। कुंभार खे पतो हुयो श्री कृष्ण साक्षात परमेश्वर आहे। त प्रभुअ ने कुंभार खे चयो त कुंभार जी, अॼु मुंहिंजी माता मूं ते ॾाढी क्रोधित आहे। माता छड़ी खणी मुंहिंजे पुठियां अचे थी, मूंखे किथे लिकाए छॾ। तॾहिं कुंभार श्री कृष्ण खे हिकु वॾे मटके जे हेठां लिकाए छॾियो। थोरी ई देर में माता यशोदा बि उते अची वई ऐं कुंभार खां पुछण लॻी, हे कुंभार, तूं मुंहिंजे कन्हैया खे ॾिठो अथई छा? कुंभार चयो, न मैया, मां कन्हैया खे न ॾिठो आहे। श्री कृष्ण हे सभु ॻाल्हियूं वॾे घड़े जे हेठां लिकी करे ॿुधण लॻो। मैया त उतां हली वई। हाणे प्रभु श्री कृष्ण कुंभार खे चयो, कुंभार जी, हाणे मुंहिंजी मैया हली वई आहे, मूंखे हिन घड़े मां ॿाहिरि कढ। कुंभार चयो, ईअं न प्रभु जी, पहले मूंखे 84 लख योनियुनि जे बंधन खां मुक्त करण जो वचन ॾियो। भॻवान खिली करे चयो, ठीकु आहे, मां तोखे 84 लख योनियुनि खां मुक्त करण जो वचन ॾियां थो। हाणे त मूंखे ॿाहिरि कढ। कुंभार चवण लॻो, मूंखे अकेले न प्रभु जी, मुंहिंजे परिवार जे सभी माण्हुनि खे, सभिनी
खे 84 लख योनियुनि जे बंधन खां मुक्त करण जो वचन ॾे त मां तव्हांखे घड़े खां ॿाहिरि कढंदुसि। प्रभु जी चयईं, हल ठीकु आहे। उन्हनि खे बि 84 लख योनियुनि जे बंधन खां मुक्त थियण जो मां वचन ॾियां थो। हाणे त मूंखे घड़े मां ॿाहिरि कढ। त कुम्हार चवण लॻो, बसि प्रभु जी हिकु वेनती अञा आहे, उनखे बि पूरी करण जो वचन ॾियो त मां तव्हांखे घड़े मां ॿाहिरि कढंदुमि। भॻवान चयो, उहा बि ॿुधाए, छा थो चवणु चाहीं? कुम्हार चयो त प्रभु, जंहिं घड़े जे हेठां तव्हां लिकिया आहियो उन जी मिटी मुंहिंजे मुंहिंजा बैल पंहिंजे मथां लादे करे खणी आया आहिनि। मुंहिंजे हिन बैलनि खे बि 84 जे बंधन खां मुक्त करण जो वचन ॾियो। भॻवान ने कुम्हार जे प्रेम ते प्रसन्न थी उन बैलनि खे बि 84 जे बंधन जे मुक्त थियण जो वचन ॾिनो। प्रभुअ चयईं, हाणे त तुंहिंजी सभु इच्छा पूरी थी वई, हाणे त मूंखे घड़े मां ॿाहिरि कढ। तॾहिं कुम्हार चयो, अञा न भॻवान, बसि हिकु आख़िरी इच्छा अञा आहे, उनखे बि पूरो करियो। त हूअ इहा आहे कि जो बि मनुष्य असां ॿिन्ही जे हिन संवाद खे ॿुधे उनखे बि तव्हां 84 लख योनियुनि जे बंधन खां मुक्त कजो। बसि इहो वचन ॾेई छॾियो त मां तव्हांखे हिन घड़े मां ॿाहिरि कढंदुसि। कुम्हार जी प्रेम भरी ॻाल्हियुनि खे ॿुधी श्री कृष्ण भॻवानु ख़ुशि थियो ऐं कुम्हार जी इहा इच्छा खे पूर्ण करण जो वचन ॾिनो। वरी कुम्हार ने बाल श्री कृष्ण खे घड़े मां ॿाहिरि कढियो, हुन जे चरणनि में साष्टांग प्रणाम कयो, प्रभु जी जे चरण धोई ऐं चरणामृत पीतो। पंहिंजी पूरी झोपड़ीअ में चरणामृत जो छिड़काव कयईं ऐं प्रभु जीअ खे गले लॻाए करे रोअण लॻो ऐं प्रभु जीअ में विलीन थी वियो। तव्हां जरा सोचे करे ॾिसो, जेको बालक श्री कृष्ण भॻवानु 7 कोस लंबे चौड़े गोवर्धन पर्वत खे पंहिंजी हिकु चीच ते खणी सघे थो त छा उहो हिकु घड़ो नथो खणी सघे? लेकिन बिना प्रेम रिझे नहीं नटवर नंद किशोर। कोई केॾा बि यज्ञ करे, अनुष्ठान करे, केतिरा बि दान करे, चाहे केॾी बि भक्ति करे, पर जेसि ताईं मन में प्राणी मात्र जे लाइ प्रेम न हूंदो, प्रभु श्री कृष्ण भॻवानु मिली न सघंदो। सभई चओ प्रेम सां, राधे राधे। श्री कृष्ण भॻवान जी जय।